मेहमानों, प्यारा भावरो ऐं भेनरूं ऐं मुंहिंजा दोस्तो, सिंधी एसोसिएशन तरफां तव्हां सभिनी खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। ऐं अॼु जे इन शाम जे जलसे में तव्हां सभिनी जी दिली आजान आहे। सिंधी एसोसिएशन जी हमेशह इहा कोशिश पे रही आहे त जेतिरे क़दुरु थी सघे सिंधी संस्कृति ऐं सभ्यता ऐं कल्चर खे क़ाइमु रखंदा अचूं ऐं ईंदड़ पीढ़ीअ खे इन खां वाक़ुफ़ु कराईंदा अचूं। 1947 जे भयंकर विरहाङे खां पोइ सिंधियुनि ॾाढा कष्ट कढी जफ़ाकशीअ सां पाण खे पेरनि ते बीहारियो आहे। पाण वसाइण खां पोइ बाक़ी पुठिते पियल सिंधी क़ौम लाइ मंदर, टिकाणा, आश्रम, धर्मशालाऊं, स्कूल ऐं ॿिया दान पुण्य जा घणेई कम कया अथनि, जिन लाइ असां सभिनी खे फ़ख़ुरु आहे त उन्हनि ॻाल्हियुनि में सिंधियुनि चङो पंहिंजो नालो कढियो आहे। पर कंहिं बि जातीअ जी सुञाणप संदसि संस्कृति, वहिंवार ऐं ॿोलीअ सां थींदी आहे। जाति तॾहिं अमर रहंदी जॾहिं उन जी ॿोली अमर रहंदी, ऐं ॿोलीअ जी सुञाणप आहे साहित्य, कला ऐं संगीत। इहे टई अहम भूमिका निभाइनि थियूं ॿोलीअ खे ज़िंदा रखण में। सिंधी एसोसिएशन इन खेत्र में हमेशह अॻिते क़दम वधाए रहिया आहिनि ऐं हर साल वांगुरु हिन साल बि तव्हांजे विंदुर लाइ ख़ासि हिंदुस्तान मां नामी कलाकारनि खे घुरायो वियो आहे। इहे कलाकार पंहिंजे मधुर आवाज़ ऐं कला सां तव्हांखे सिंधीअ में गीत, गज़ल ऐं सूफ़ी कलाम ॿुधाईंदा। ऐं उन सभिनी जी अॻवानी करायो आहे असांजो बाप ठाकुर चावला ऐं संदसि धर्मपत्नी पारू चावला। हिन जलसे खे साकार करण लाइ असांखे घणनि हम ख़्याली जवाननि ऐं सिंधियत जे लाइ सिक रखंदड़ दोस्तनि दिलि खोले मदद कई आहे, जंहिं लाइ असीं बेहद तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं। हिक हिक जो नालो वठणु हिन वक़्तु मुनासिब न आहे, छाकाणि त लिस्ट ॾाढी वॾी आहे, पर संदनि योगदान बिना ही जलसो अमली जामो बिल्कुलु न पाए सघे हा। हिकु दफ़ो वरी बि उन्हनि दोस्तनि लाइ महिरबानी ऐं उमेदु अथमि त अॻिते बि ईअं ई असांजी हिमत अफ़साई कंदा रहंदा। उमेदु आहे त अॼु जो हीउ प्रोग्राम तव्हांखे पसंदि ईंदो ऐं हाणे मां बाबा ठाकुर चावला खे चवंदुसि त हिन प्रोग्राम जो वाॻो वठे ऐं प्रोग्राम जी शुरूआति करे। जय झूले दोस्तों, अॻिए साल मां साॻियो आहियां, बाक़ी कलाकार सभु नवां वठी आयो आहियां। अॻिए साल चयो वियो त 35 सालनि खां घटि उमिरि वारा कलाकार खे हिमथायो वञे ऐं मूंखे हिन जी इहा सलाह ॾाढी वणी। इन करे अहिड़ा ई कलाकार वठी आयो हुअसि। अॼु जी टही, अॻी टही सभिनी खे मिलाए हिते वठी आयो आहियां। तव्हांखे उन्हनि कलाकारनि जी वाक़फ़त कराए छॾियां त ईअं न थिए जो ॻाल्हि विसरी वञे त केरु असां सां गॾु आयो हो। केतिरा पुछणु चाहींदा आहिनि, नालो घटि में घटि ख़बर पए। शुरूआति था करियूं, जेको वेठो आहे ॻाल्हि छा लॻाए। अॼुकल्ह इहो लॻो ईअं थी वियो आहे जेको शाल पाए माना कलाकार सभु पाईंदा आहिनि। बॉम्बे में त ईअं थी पियो। इहो आहे अशोक जैन, जेतोणीकि आहे राजस्थान जो कलाकार, पर सिंधियुनि सां हेतिरनि सां मूंसां ई 19 साल खां वठी आहे। उन सां रही अधु सिंधी थी वियो आहे, ॻाए बि सघे थो सिंधीअ में, सम्झी बि सघे थो। ऐं जिते बि बॉम्बे में महफ़िलूं जेके बि आहिनि, घणो करे ही उन्हनि वटि पहुचंदा आहिनि। उन्हनि में घर में घणियूं संस्थाऊं सिंधी हूंदियूं आहिनि। इहो अशोक जैन। उन खां पोइ ॿी कलाकार वेठी आहे असांजो उमा लाला, दिल्ली जी कलाकार आहे। कान मोतियार असांजो संगीतकार हो, उन वटि सिखी आहे।
पर जंहिंखे बि सिखणो आहे उहो किथां बि सिखी सघे थी। मशहूरु कलाकार आहे दिल्ली जी उमा लाला, केतिरनि संस्थान सां हूअ मिलियल आहे। तंहिंखां पोइ आहे पायल भटीजा, जेके कलाकार संगीत जी सिख्या वठनि था उन्हनि खे मां वधीक पसंदि इन करे कंदो आहियां त उन्हनि जो बेस त ठहियलु हूंदो आहे संगीत में। हींअर अॻु में कंहिंखां ॿियनि खां वरिती हूंदी संगीत जी जीअं हींअर महेश चंद्र खां वटि वञी सिखंदी आहे। इन करे उनजो बेस ठही वियो आहे, ठहे पियो। बाक़ी त सही महिनत आहे, जेकॾहिं महिनत न कंदा साॻियो कलाम 15 दफ़ा न ॻाईंदा त उहो ॼमंदो ई कोन। इहे नंढी कलाकार आहे, नंढे में नंढी जेके आयल हिते हुन में नंढे में नंढी लॻे थी आहे बि। हिनखे ख़ासि इन करे चूंड कई आहे ठतोरा मास्टर चंद्र जा 16 कलाम जेके अॻु में तव्हां ॿुधा हूंदा किथे न किथे, उहे तव्हांखे ॿुधाए के ॾुखिया कलाम ॿुधण में थोड़ी तकलीफ़ थी थिए, पर इहे मास्टर चंद्र जा दादा राम पंजवाणी जा जेके कलाम आहिनि रांझण जा इहे सवला आहिनि। बिल्कुलु नंढे में नंढा लफ़्ज़ हूंदा आहिनि ऐं सवले में सरल लफ़्ज़ के बि सम्झी सघे। इहा आहे पायल। ऐं उन खां पोइ झूने में झूनी कलाकार पारू चावला, मास्टर दादा राम पंजवाणी सां घणे में घणो वक़्तु जंहिं गुज़ारियो संगीत महफ़िलुनि में उहा ही आहे। चवनि था हिन जे मथे में अहिड़ो कंप्यूटर फिक्स थियल आहे जो हिकु दफ़ो कुझु फीड कयो तो विसरंदो न, भले कंहिंजो जनम जो ॾींहुं हुजे। हिकिड़ो असांजो फैमिली डॉक्टर हो, हुनखे अॼु शक पियो त आख़िर हिन जे मथे में आहे छा। जेका त ॻाल्हि आहे डॉक्टर जो बर्थडे आहे उनखे हिनखे ई छो यादि करे, सवाल ई कोन्हे, ज़रूरत ई कोन्हे। पर उन जंहिं ॾींहुं कंहिं कलाकार जो जनम जो ॾींहुं हूंदो आहे त सुबुह 7 बजे उथी मूंखे ॿुधाईंदी आहे अॼु हिन जो जनम ॾींहुं अथई, अॼु हिन जो जनम ॾींहुं अथई। कॾहिं वफ़ा जो कहिड़ो ॾींहुं आहे, दुखा जो कहिड़ो ॾींहुं आहे, सभिनी खे ख़बर। जे मां विसरे विस त ॿी ॻाल्हि आहे, न त जेकॾहिं फ़ोन कयो त हू ॿाहिरां थींदो, हिनखे कीअं ख़बर पई, न ॼाण त हिन जे पुठियां हीअ बि ॿुधाए, मूंखे न यादि पवंदो आहे कंहिंजी, मूंखे पंहिंजी ख़बर न पवंदी आहे जनम ॾींहुं कॾहिं थी वेंदो आहे, पोइ ख़बर पवंदी आहे। सोचे कंहिं डॉक्टर अमेरिका में अचिणो आहे, उनखे तोखे रिसर्च कराए पुछूं, उनखे ॾेखारियो तुंहिंजो मथो आख़िर में छा आहे हिन मथे में। मूंखे छॾियो ॼाण हिकु ई ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾ त वरी ॿिए लफ़ड़े मां पंहिंजी वञा, जेको यादि तो सुठी ॻाल्हि आहे। दादा राम पंजवाणी सां हमेशह इन करे हूंदी हुई त हुनखे विसरी वेंदो हो त हीअ ॿुधाईंदे हिन खां पोइ हीअ कलाम जी सिट हीअ आहे, लफ़्ज़ हीअ आहे। ऐं पंहिंजे लेखे घणे में घणा सिंधी कलाम जी ॻाल्हि आहे, हिनखे सभ खां वधीक ॼाण आहे कलाम जे लफ़्ज़नि जी। किथे बि को कलाकार ग़लती सां हिकु लफ़्ज़ ग़लति ॻायो हिन जे मथे में ठका निकिरी वेंदो आहे, चाहींदे न चाहींदे हुनखे चुंडी पवंदी आहे यार ईअं न कर, हिन लफ़्ज़ ही बराबरि आहे। इन करे एॾी हिंदुस्तान में मशहूरु आहे जो कंहिंखे बि को कलाम पुछणो हूंदो आहे या लफ़्ज़ जी क्लिफ कीअं वठणी हूंदी आहे त हिनखे फ़ोन कंदा आहिनि। इहा पारू चावला। हिन खां पुठियां वेठो आहे फुल सूट में विजय लालवाणी। भली कंहिं बि हिनखे न ॿुधो हुजे, हिनखे पंहिंजी पार्टीज़ आहिनि, पार्टी आहे, हाणे त हज़ारनि में था वठनि, सभिनी जी ॻाल्हियूं गुज़री वियूं, पर मूंसां कंहिं बि कलाकार जो ॿियो रिश्तो न आहे पैसनि जो, न बिल्कुलु न। कुझु न ॾीस त न चवंदो मां कॾहिं अचां वरी। ऐं ही उहो विजय लालवाणी सुठो ॻाईंदड़ आहे, ॼाण अथसि, सिखियल आहे, इन करे उहो हेसि ताईं पहुतो आहे। हुनखे पासे में आहे भगत संजू, मथे हिन वक़्तु यंगेस्ट भगत आहे, नंढे में नंढो, पहिरियों दफ़ो पासपोर्ट ते ठपो हणायो आहे
इन करे असांखे अटैक करे ॿाहिरि विहणो पियो एयरपोर्ट ते छॾणसी न पिया पहिरियों त नओं पासपोर्ट खणी अचणु मुसीबत आहे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में मां जेको खणी वठंदो आहियां रिस्क खणी ईंदो आहियां जेसिताईं नवां नवां कलाकार ॿाहिरि न निकिरंदा त उते बीठा हूंदा अॻे निकिरंदा ई कोन जेके भगत जेको मां चवां थो बिल्कुलु 100% सच थो चवां जेके बि हिंदुस्तान में भगत आहिनि या हुआ उन्हनि खे जेकॾहिं असां सीता सिंधु भवन में दादा राम पंजान जे कला घर में न घुरायूं आहे त उहे उते ई बीठा हुजनि जिते हुजनि हाणे बचनि जेको राजकोट में आहे सॼे गुजरात में वेंदो आहे नंढे नंढनि ॻोठनि में भगत कंदो आहे पैसा कमाईंदो आहे सभु कुझु कंदो आहे पर उन्हनि खे बॉम्बे जहिड़े शहर में कोई न घुराईंदो आहे न को कंहिं आस्थान ते वञी सघंदा आहिनि सभिनी आर्टिस्ट जा पंहिंजा पंहिंजा कलाकार मुक़ररु थिया आहिनि उहे ईंदा आहिनि उहा ख़बर हूंदी पहिरीं ई ख़बर हूंदी आहे केरु अचिणो या केरु हूंदो पर असां वटि इहो बि थो कमु आहे ई घर सभिनी जो घरु दादा राम पंजो वरी ठाराहे वञे करे आहे त जेके बि सिंधी किथे बि रहंदा हुजनि उन्हनि खे मान मिले शान मिले ख़ासि करे कला में उन्हनि खे स्टेज मिले असीं ॻोल्हींदा आहियूं नओं कलाकार किथे आहे जंहिंजी एड्रेस असां वटि न हुजे कंहिंखां न कंहिंखां ॻोल्हे वठी ऐं पोइ उनखे बि घुराईंदा आहियूं हिकु कमु कंदो आहियां त हिकु कलाकार खे घुराए त उन पुठियां ॿियो मज़बूत कलाकार रखी छॾींदो आहियां सम्झो हुनजो नथो ॼमे नथो लॻे हुनजो त उन महिल उन रिप्लेस करे छॾींदो आहियां पर हू त स्टेज ते आयो उन में ख़ुशि आहिनि त असांखे जीअं आणण त ॾियो त वेहण त ॾियो वेहण त ॾियो ऐं जेकॾहिं ईअं न कयूं हा त असांखे ॾह कलाक किथां अचनि सवाल ई कोन थो हींअर चेटीचंड जे मेले में कंहिं वटि कलाकार अवेलेबल कोन आहिनि मूं वटि 4 चइनि हंधा दावत हुई उते हिंदुस्तान जे शहर में को राजकोट में गांधीधाम में मूं चयो मां अॼु में कमेंट करे चयो आहियां दादा लाल हरदास साईं खे नौतन तोड़ण खे हिकु दफ़ो कंहिंखे हा चयमि त वरी ॿिया फिरींदो न आहे भली छा थी वञे दुबई वारनि कोट मुचनि जिन खे पंहिंजे जंहिं चयो उनखे हा कई भई हुननि सां ऐं केतिरा कलाकार नथा मिलनि हींअर उते जेके अॼुकल्ह 2-2 टे प्रोग्राम था थियनि जोधपुर में 3 प्रोग्राम जयपुर में 3 प्रोग्राम बॉम्बे में 10 प्रोग्राम असांखे कलाकार किथे वञनि ॿिन्ही था न वञी सघंदा तो दोस्तो हीअ आहे भगत संजू नंढे में नंढो भगत आवाज़ में दम अथसि ॻाए सघे थो यादि करे सघे थो विद्या वठी अथई सिखे पियो अञा बि सिखे वेठो ऐं जेकॾहिं हिकु दफ़ो हुनखे ॿाहिरि आंदोसीं त हुनखे पंहिंजी हिमत अची वेंदी ऐं मज़बूत कलाकार पैदा थी सघंदो आहे अहिड़ी उमेदु आहे ऐं इन उमेद सां ई इन सभिनी कलाकार खे असीं खणी पिया घुमूं ॻाढ़ी शर्ट सां वेठो आहे मखण नालो अथसि अॻु में बि 2 दफ़ा हिते मूंसां आयो आहे दुबई में सॼी दुनिया घुमंदो आहे हींअर जंहिं प्लेन मां लही ॿी प्लेन उते ई चढ़ंदो वरी वेंदो लेगोस चेटीचंड जे मेले जी ई ॻाल्हि आहे ऐं उनखां पासे में आहे हीअ बि सिखियलु आहे त मां हिनजो पीउ बि साईं श्री चूअरमल कंहिं तव्हां वटि घुरायो त पाण वटि हा इहे सभु कलाकारनि जी फैमिलीज़ आहिनि हिकु मां ॿिए मां ॿिया 3 ईअं हले थो ऐं पासे में आहे काशीनाथ राजपूत जेको ढोलक ते वेठो आहे 13 साल असां सीता सिंधु में लाॻीतो हर 2 ॾींहं प्रोग्राम कंदा आहियूं ऐं अशोक ऐं काशीनाथ चवण बिना फिक्स थियल आहिनि उहो हुते पहुची वेंदा आहिनि राजपूत हूंदे बि सभु सिंधी सम्झंदो अथव रहंदो ई असां सां सभिनी सां हूंदो आहे पोइ महेश चंद्र अचे चंद्रू आत्मा हुजे जिन खे ॿुधाईंदा आहियूं भई काशी आहे त ठीकु आहे पोइ असांखे परवाह कान्हे न त हमेशह कोशिशि करे ॻोल्हींदा आहिनि त कहिड़ो तबले ते केरु आहे ढोलक ते केरु आहे पहिरीं इहा पुछा कंदा आहिनि इहे आहिनि असांजा कलाकार जिन खे असीं हिते वठी आया आहियूं ऐं शुरूआति था करियूं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां हीअ अॼु
जेको चेटीचंड आहे उन में झूलेलाल खे 1000 साल थिया आहिनि 1000th बर्थडे अथसि चेटीचंड जो हुन साल असां वटि 25 तारीख़ वो मेलो चेटीचंड जो 25 तारीख़ थियणो आहे हितां वञी 1000 ॾीआ ज्योतियूं उनजे शान में जलाईंदासीं सीता सिंधूबाड़ में ऐं कलाकार घणो करे इहे ई हूंदा हुते त ॿियनि खे ॻोल्हण में टाइम ई कोन मिलियो सिधमा खे कलाकार अचणा पर उन्हनि खे वीज़ा न मिली सघी आहे 1000 तमामु वॾी ॻाल्हि आहे जेका झूलेलाल जी पिक्चर निकिती आहे उहा DVD में ट्रांसफर करे हिते खणी आया आहियूं हिन जी चवण मूजिबि पंहिंजे घर में आराम सां वेही ॾिसो झूलेलाल पैदा कीअं थियो छो थियो छा कयईं ख़बर न सभिनी खे घणी ख़बर हूंदी पर तॾहिं बि ॾिसण सां फ़र्क़ु पियो थो पए शुरूआति था करियूं आंधी में जोत जलाइण वारा सिंधी जेको तव्हां गीत तव्हांजे बि 24 वॻे ते छपियल हो ऐं घणो करे उहो ई असां सिंधियुनि जो गीत करे शुरूआति था करियूं कंदा आहियूं पेश थो करे लीड थो करे अशोक जैन गैर सिंधी हूंदे तव्हां हिन जा लफ़्ज़ ॾिसंदा ख़बर न पवंदी को सिंधी आहे कि सिंधी आहे अजब खां ई ॿुधाए छॾियां हिकु प्रोग्राम असां सीता सिंधू में कयोसीं सब नान सिंधी गाना वारा एक पारसी एक मुसलमान एक महाराष्ट्रन एक गुजरातन 4 कलाकार नान सिंधी पर कंपलसरी गानो सिंधी में नान सिंधी गानो न सब सिंधी सॼो प्रोग्राम उन्हनि सिंधी में ॻातो ऐं को अॼुकल्ह बि नथो करे भई ईअं कीअं थींदो न थींदो उहो ई तव्हां ॾेखारण था चाहियूं थी सघे थो अहिड़ा वीचार ख़बर ई न पवंदी कि सिंधी आहिनि कि नान सिंधी आहिनि पारसी बि अहिड़ो ॻायो महाराष्ट्रन बि अहिड़ो ॻायो त मुस्लमान कलाकार बि अहिड़ो ॻायो सॼो प्रोग्राम ॿियो असां सिंधी ॻातोसीं कोन ॾिनी सवाइ सिंधी नान सिंधियुनि जे तरफ़ां ॿुधोसीं ऐं बिल्कुलु कामयाबु प्रोग्राम वियो वेहण जी जाइ न हुई